इमरान खान के जेल में रहते तकरीबन 900 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर सलाम पेश कजे थो इमरान खान जो हू साबित कदम रहियो आहे ऐं पंहिंजो जेको हुनजो ख़्यालु आहे, हुनजो जेको वियन आहे, हुनजो जेको फ्यूचर में प्लानिंग आहे, उन तां बिल्कुलु बि नाहे हटियो ऐं हुन पंहिंजो प्रेशर बि पंहिंजे मुखालफ़नि ते बरक़रार रखियो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उनखां अलावा इमरान खान जो जेतिरो वक़्तु बि जेल में रहणु आहे, कॾहिं बि हुन बीमारी जो बहानो करण जी कोशिशि नाहे कई, जंहिंमें अंदाज़ो लॻाइजे त हू हाणे जेल छॾणु चाहे थो या ॿाहिरि वञणु चाहे थो या हू बेज़ार थी चुको आहे। तंहिंखां सवाइ इमरान खान जेल में रही करे किताब पढ़िया आहिनि ऐं पंहिंजो जेको हुनजो फ्यूचर प्लानिंग आहे, उनखे अञा वधीक मज़बूत करण जी कोशिशि कई आहे। उनखां सवाइ हुन ॿाहिरीं जेका प्लानिंग आहे, हुनजो जेको अवाम ताईं जेको राब्ते जो सिलसिलो आहे, उनखे बि बरक़रार रखण जी कोशिशि कई आहे। जो वक़्तु ब वक़्तु हुन पार्लियामेंट में या सेनेट में जेके पंहिंजा अपोज़िशन लीडर आहिनि उहे बि चेंज कया आहिनि। उनखां अलावा KPK जो जेको वज़ीर आला हुयो उहो बि चेंज करे छॾियो ऐं हुन अहिड़ो माण्हू आणण जी कोशिशि कई आहे जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफार्म ते अवाम सां राब्ते में बि रहे ऐं हुननि जो जेको हिकिड़ो सियासी वियन आहे, उनखे बि बरक़रार रखण जी भरपूर कोशिशि करे।